भारत जो चैंपियंस ट्रॉफी जे लाइ पाकिस्तान अचण खां इनकार ICC PCB खे भारत जी पाकिस्तान न अचण जे हवाले सां बाज़ाब्ता तौर आगाह करे छॾियो। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड तरफ़ां वफ़ाक़ी सरकार खे भारतीय फ़ैसिले बाबति आगाही ज़रियनि जो चवणु आहे त पाकिस्तान चैंपियंस ट्रॉफी लाइ कंहिं मुतबादिल मॉडल खे क़बूल न कंदो। PCB पारां भारत जे इनकार ते सख़्त फ़ैसिले जो इम्कान। पाकिस्तान 22 सालनि खां पोइ ऑस्ट्रेलिया खे होम ग्राउंड ते वनडे सीरीज़। वफ़ाक़ी घरू वज़ीर मौसूम नक़वी ऐं बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी जी सदारत हेठि इजलास। कोयटा रेलवे स्टेशन ते थियल आपघाती धमाके जी शुरूआती रिपोर्ट पेश। दहशतगर्दनि खे चिथण लाइ फ़ैसिलाइता क़दम खंया वेंदा। इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन जो दायरो वधायो वेंदो। इजलास में फ़ैसिला। वफ़ाक़ी घरू वज़ीर मौसूम नक़वी पारां बलूचिस्तान हुकूमत खे ज़रूरी वसीला तरजीही बुनियाद ते फ़राहम करण जो ऐलान। संदसि चवणु आहे त दहशतगर्दनि खे मुंहुं ॾियण लाइ बलूचिस्तान हुकूमत सां हर मुमकिन सहकार कयो वेंदो। बलूचिस्तान पुलिस CTD ऐं ॿियनि फोर्सिस जी सघ वधाइण लाइ सहकार कयो वेंदो। सरफराज़ बुगटी चयो आहे त पुलिस ऐं लेवीज़ जी सघ वधाइण लाइ क़दम खंया वेंदा। दहशतगर्दनि जो मुक़ाबिलो करण लाइ पुलिस ऐं लेवीज़ खे जदीद तरीक़े सां हलायो वेंदो। बलूचिस्तान मां दहशतगर्दी जो ख़ात्मो आड़े सापटींदासीं। सिक्योरिटी फोर्सिस जो उत्तर वज़ीरिस्तान में ऑपरेशन 6 ख़वारिजी मारिजी विया। 6 ॼणा ज़ख़्मी। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सिस स्पेन बॉम्ब में इंटेलिजेंस ॼाण ते ऑपरेशन कयो। ऑपरेशन दौरान ख़वारिजीन जे ठिकाणनि खे असराइते तरीक़े सां निशानो बणायो वियो। मारिजी वियल ख़वारिजीन वटां हथियार ऐं गोला बारूद बि हथ कयो वियो। मारिजी वियल दहशतगर्द सिक्योरिटी फोर्सिस ते हमलनि ऐं मासूम शेरनि जे क़त्ल में मुलविस हुआ। इलाइक़े में कंहिं ॿिए ख़वारिजी खे ख़त्म करण लाइ सैनिटाइज़ेशन ऑपरेशन जारी आहे। सिक्योरिटी फोर्सिस मुल्क मां दहशतगर्दी जी लानत खे ख़त्म करण लाइ पुरज़म आहे। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां स्पेन बॉम्ब में कामयाब ऑपरेशन ते सिक्योरिटी फोर्सिस खे ख़राज तहसीन। वज़ीर आज़म चयो आहे त दहशतगर्दी जे मुकम्मल ख़ात्मे ताईं जंग जारी रहंदी। दहशतगर्दी जे मुकम्मल ख़ात्मे लाइ क़ौम सिक्योरिटी फोर्सिस सां गॾु आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ हुकूमती फ़ैसिलनि ते अदालती स्टे ऑर्डर्स जी रिपोर्ट तलब करे वरिती। हुकूमत जे फ़ैसिलनि ख़िलाफ़ अदालती स्टे ऑर्डर्स जे मामले ते वज़ीर आज़म ऑफिस तरफ़ां समूरनि सरकारी इदारनि वज़ारतुनि ऐं डिवीज़न्स खे ख़त उमाणियो वियो। ख़त में चयो वियो आहे त उन्हनि केसनि जा तफ़सील फ़राहम कया वञनि जिन ते स्टे ऑर्डर्स जारी थींदे 6 महीना गुज़री चुका आहिनि। ॿुधायो वञे लाॻापियल इदारनि स्टे ऑर्डर ख़तमु करण लाइ कहिड़ा क़दम खंया आहिनि। फ़लस्तीन काज़ लाइ अरब लीग ऐं OIC जूं कोशिशूं वाखाण जोगियूं आहिनि। इज़राइल आलमी क़ानून जी सरेआम भञकिड़ी करे रहियो आहे। इज़राइल हज़ारे शहरियुनि खे शहीद ऐं ज़ख़्मी करे चुको आहे। इज़राइल गज़ा में अस्पतालुनि, स्कूलनि ऐं पनाहगीरनि जी कैंपुनि खे बि निशानो बणायो। गज़ा में बिना देर जंगबंदी खे यकीनी बणायो वञे। गज़ा तकरार शाम ऐं लबनान ताईं पखिड़िजी चुको आहे। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार जो रियाज़ में अरब इस्लामी सरबराही इजलास खे ख़िताब। संदसि चवणु आहे त फ़लस्तीनियुनि जे हक़नि लाइ सभिनी खे गॾिजी किरदारु अदा करणो पवंदो। पाकिस्तान हमेशह फ़लस्तीन काज़ जी हिमायत कई आहे। शहरियुनि लाइ मुस्तहकम माहौल दोस्त ऐं जामा पब्लिक ट्रांसपोर्ट सिस्टम जी फ़राहमी सिंध हुकूमत जो अज़म आहे। सिंध हुकूमत जी पीपुल्स बस सर्विस समेत पब्लिक ट्रांसपोर्ट जे समूरनि मनसूबनि ते फ़ख्र आहे। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शरजील इनाम मेमण जो वर्ल्ड पब्लिक ट्रांसपोर्ट डे ते पैगाम। संदसि चवणु आहे त माहौल दोस्त ऐं गदिलाण घटाइण में मददगार EV बस सर्विस सिंध सरकार जो इनक़लाबी क़दम आहे। ऑरेंज लाइन ऐं रेड लाइन BRT ते बि कम जारी आहे। इन्हनि मनसूबनि सां शहरियुनि खे फ़ाइदो थींदो। घारे में कोहीड़े सबबि 2 मज़दाउनि समेत 6 गाॾियूं हिक ॿिए पुठियां टकराइजी वयूं। 5 मुसाफ़िर अजल जो शिकार, 12 ॼणा ज़ख़्मी। फ़ौतियुनि में शुएब रहमान, नदीम मुईन ऐं गुल जमा शामिल। एम्बुलेंस सर्विस न हुजण सबबि ज़ख़्मी रोड ते तड़पंदा रहिया। मक़ामी माण्हुनि ज़ख़्मियुनि खे घारे अस्पताल पहुचायो। ज़ख़्मियुनि मां 4 ॼणनि खे ॻणती जोगी हालत में कराची मुंतक़िल कयो वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां हादसे में 5 ॼणनि जे फ़ौत थियण ते अफ़सोस जो इज़हार। ज़ख़्मियुनि खे बिना देर ऐं बहितर तिबी सहूलतूं फ़राहम करण जी हिदायत। सिंध जे रांदियुनि वारे खाते पारां फ़ेबरवरी में नेशनल गेम्स ऐं उन खां पोइ सिंध गेम्स करायूं वेंदियूं। ख़ुशी जी ॻाल्हि आहे त स्पोर्ट्स ऐं नौजवाननि जे मामलनि वारे खाते गर्ल्स फुटबॉल टीम जा
ट्रायल्स कराया आहिनि। उम्मीद आहे त असांजूं नियाणियूं क़ाइद आज़म गेम्स में गोल्ड मेडल खटे ईंदियूं। सिंध में रांदियुनि जूं सरगर्मियूं हाणे उरूज ते हूंदियूं। रांदियुनि ऐं नौजवाननि जे मामलनि वारे खाते जे वज़ीर सरदार मोहम्मद बख्श महर जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। पंजाब जे मुख़्तलिफ़ शहरनि में फ़िज़ाई गदिलाण में ख़तरनाक हद ताईं इज़ाफ़ो। गदिलनि तरीन शहरनि में लाहौर अॼु बि पहिरें नंबर ते बरक़रार। शहरनि जो साह खणण बि ॾुखियो थी वियो। लाहौर में स्मोक जी शरह 753 ताईं पहुची वई। मुल्तान में एयर क्वालिटी इंडेक्स 527, इस्लामाबाद में 226 ऐं रावलपिंडी जी एयर क्वालिटी इंडेक्स 248 ताईं पहुची वई। पंजाब खां स्मोक सिंध बि पहुची वियो। घोटकी ज़िले में स्मोक सबबि माण्हुनि खे साह खणण में तकलीफ़, अखियूं बि सड़ण लॻियूं। स्मोक ऐं कोहीड़े सबबि नज़र जी हद घटिजी वई।